अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार। शामिल कयूं था रिच डैड पुअर डैड जो सिंधी तर्जुमो कहाणी जी सूरत में हिस्सो ॿियो। उहो हिकु गरम ॾींहुं हो। रॉबर्ट पंहिंजे ऑफिस में वेठो हो, पर संदसि दिमाग़ तेज़ी सां हली रहियो हो, छो त हाणे हू रोज़ सोचींदो हो त नवां असासा कीअं ठाहिजनि। उहो ई वक़्तु हो जॾहिं खेसि रिच डैड जी हिकु ॻाल्हि यादि आई। पैसो ठाहिणु हिकु फ़न आहे ऐं अमीर माण्हू पंहिंजो पैसो पाण ठाहिनि था, उहे नौकिरियुनि ते न आहिनि भाड़ींदा। रॉबर्ट हिकु नंढड़ी अख़बार में इश्तिहार पढ़ियो, जंहिंमें हिकु पुराणी ख़राब हालत वारे घर जो इश्तिहार हो। माहिर माण्हू चवंदा आहिनि त अहिड़ियूं मिल्कियतूं छॾे ॾियो, पर रॉबर्ट जी अखियुनि खे उहो हिकु मौक़ियो लॻो। हू माइक सां गॾु वञी उहा मिल्कियत ॾिसण वियो। घर पुराणो ज़रूरु हो, पर हुन सोचियो जेकॾहिं मां थोरो ख़र्च करे इन खे ठीकु करियां त पोइ मां उनखे वधीक क़ीमत ते विकिणे सघां थो। हिन उहा मिल्कियत घटि क़ीमत ते वरिती ऐं उन जी मुरमत कराई ऐं कुझु महीननि अंदरि ई उनखे विकिणे छॾियो। हुनखे उन मां सुठो मुनाफ़ो हासिलु थियो। हिन इहो ई अमल ॿीहर वरिजायो। थोरे वक़्त में रॉबर्ट केतिरनि ई अहिड़नि असासनि मां पैसा ठाहिणु सिखी वियो। हिकु ॾींहुं रिच डैड याने अमीर पीउ हिनखे वधीक सम्झाईंदे चयो त वधीक पैसा कमाइण लाइ सोच खे तब्दील करणो पवंदो। अमीर माण्हू नौकिरी न ॻोल्हींदा आहिनि, मौक़िया ॻोल्हींदा आहिनि ऐं उन्हनि मां पैसा ठाहींदा आहिनि। रॉबर्ट रिच डैड खां पुछियो, मां कमु करण जो तरीक़ो वधीक सिखणु चाहियां थो, पर कीअं? छा मां कंहिं कंपनी में कमु करणु शुरू कयां? रिच डैड मुरकंदे जवाबु ॾिनो, नौकिरी ॻोल्हण जो मक़सदु सिर्फ़ु पैसा कमाइणु न आहे, बल्कि कमु करण जो मक़सदु सिखणु आहे, तजुर्बो हासिलु करणु आहे। जेकॾहिं अव्हीं सिखण लाइ कमु कंदा त पोइ पैसा पाण ई ईंदा। रिच डैड वधीक चयो, घणा माण्हू नौकिरी उन करे कंदा आहिनि त जीअं हू सिर्फ़ु पैसो हासिलु करे सघनि, जॾहिं त अमीर माण्हू नौकिरीअ खे सिखणु, तजुर्बो हासिलु करणु ऐं नयूं महारतूं सिखण जो मौक़ियो सम्झंदा आहिनि। रॉबर्ट खे सम्झ में आयो त सिखण जो अमल ज़िंदगी जो अहम हिसो आहे। खेसि कंहिं कंपनी में कमु कंदे नयुनि महारतूं हासिलु करण जो ख़्यालु आयो। रिच डैड ॿारनि खे ॿुधायो, कॾहिं बि कमु करण लाइ सिर्फ़ु पैसो न चाहियो, छो त पैसो हिकु ज़मीनी ॻाल्हि आहे, पर सिखणु, तजुर्बो हासिलु करणु ऐं महारतुनि में इज़ाफ़ो, इहो असुलु फ़ाइदो आहे। रॉबर्ट ऐं माइक हाणे सिखण खे पंहिंजो अहम तरीन मक़सदु सम्झणु लॻा। हू नौकिरी में सिखण जी कोशिशि कंदा हुआ। उहे नौकिरी या कारोबार शुरू करण खे सिर्फ़ु पैसो हासिलु करणु न, पर तजुर्बो हासिलु करण लाइ कंदा हुआ। रॉबर्ट पंहिंजे सफ़र में अॻिते वधणु लॻो। इन केतिरनि ई असासनि खे ठाहियो ऐं हर रोज़ु नयूं शयूं सिखियूं। हिकु ॾींहुं रिच डैड वटि वञण दौरान रॉबर्ट, जेको हाणे थोरो माली तौरु मज़बूत थी चुको हो, पंहिंजे उस्ताद खां पुछियो, रिच डैड, मूं पंहिंजा केतिरा ई असासा ठाहिया आहिनि, पर अञा बि इहो महसूसु थो करियां त मां मुकमिल माली आज़ादी हासिलु न करे सघियो आहियां। रिच डैड हिनखे चयो, माली आज़ादी हासिलु करण लाइ तोखे पैसे जी सोच में तब्दीली करणी पवंदी। सिर्फ़ु पघार ऐं असासा काफ़ी न आहिनि। तोखे पंहिंजे सोच खे अहिड़ी तरह तरतीब ॾियणो आहे त पैसो तुंहिंजे लाइ कमु करे। रॉबर्ट हाणे रिच डैड खां हिकु अहम सबक़ु हासिलु कयो त माली आज़ादी जो मतिलबु सिर्फ़ु उहो न आहे त तव्हां वटि घणा पैसा हुजनि। उनजो मतिलबु आहे त तव्हां पैसे जी निगरानी करे सघो था, तव्हांजा असासा ख़ुदकार तौर ते कमु करे रहिया आहिनि ऐं तव्हां कंहिं बि वक़्तु कमु करण या न करण जो इंतिख़ाब करे सघो था। रॉबर्ट खे हिकु अहिड़ो नज़ारो यादि आयो जिते खेसि नौकिरी लाइ वञण जी ज़रूरत न हुई, छो त संदसि असासा खेसि मुनाफ़ो ॾेई रहिया हुआ। हू हाणे सम्झी चुको हो त मालियाती आज़ादी असुल में पैसे खे क़ाबू में रखणु ऐं उन खे ख़ुदि कमु करण लाइ तरबियत ॾियण में आहे। रिच डैड हुनखे ॿुधायो, जेकॾहिं तूं पंहिंजा असासा, कारोबार ऐं मालियाती ॼाण ठाहीं थो त पोइ तोखे कंहिं सां कमु करण जी ज़रूरत न आहे। इहा आहे माली आज़ादी। रॉबर्ट ऐं माइक हाणे मालियाती आज़ादी हासिलु करण लाइ हिकु नई राह ते पहुचण लाइ पको पह करे चुका हुआ। उहे पंहिंजे सोचुनि खे अहिड़ी तरह तरतीब ॾियण में लॻी विया त जीअं उन्हनि जो मुस्तक़बिल माली लिहाज़ सां मज़बूत ऐं आज़ादु थी सघे। दोस्तो, रॉबर्ट हाणे केतिरनि ई मालियाती सिखड़ियुनि ऐं असासनि में घणो तजुर्बो हासिलु करे चुको हो। हिकु ॾींहुं हिन रिच डैड खां हिकु अहम सुवालु कयो, रिच डैड,
अमीरी सिर्फ़ पैसे सां आहे? छा दुनिया में कंहिंखे अमीर सम्झण जो मतिलबु सिर्फ़ु इहो आहे त उन वटि घणा पैसा हुजनि? रिच डैड मुश्किल जवाबु ॾिनो, पैसो हिकु हिसो आहे, पर अमीरी जो असुलु मतिलबु इहो आहे त तव्हां ज़िंदगीअ खे कीअं था हलायो। अमीर माण्हू सिर्फ़ु माल में न, पर पंहिंजी सोच में ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में आज़ादी महसूसु कंदा आहिनि। रिच डैड हिन खे हिकु मिसाल ॾिनो, हिकु माण्हू जेको सिर्फ़ु नौकरीअ में कमु करे थो ऐं वक़्त सां गॾोगॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, उन लाइ सभु कुझु पैसे में आहे, पर जॾहिं त उन जो ज़हन ॿियनि तरीक़नि सां कमु कंदो आहे त इहा असुल में मालियाती आज़ादी न आहे। रॉबर्ट खे सम्झ में आयो त अमीरी जो असुलु मफ़हूम उन में आहे त माण्हू पैसो, वक़्तु ऐं ज़िंदगीअ खे कीअं संभालनि था। रिच डैड वधीक चयो, अमीर माण्हू वक़्त खे पंहिंजो असासो सम्झनि था। हू ॼाणनि था त जेकॾहिं तव्हां पंहिंजे वक़्त खे सही तरीक़े सां इस्तेमालु करियो था त तव्हां कंहिं बि मालियाती बुहरान खां बची सघो था। हाणे रॉबर्ट खे रिच डैड जी ॻाल्हियुनि मां इहो सम्झ में आयो त अमीरीअ जो मक़सदु सिर्फ़ु पैसो न आहे, बल्कि उन सां गॾु वक़्तु, सोच ऐं ज़िंदगीअ जो सही इस्तेमालु आहे। दोस्तो, रिच डैड पुअर डैड जे हिन दिलचस्प ॿिए हिसे खे हिते ख़तमु कयूं था ऐं इनशाला नए हिसे सां गॾु जल्द हाज़िर थींदासीं।